मोरो ख़बर शामिल कर दी मोरो सिंधमा की तहसील अल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो शहर के सरिया मोहल्ला के रहवासी पोरियत गुलाम नबी शेख सिटी प्रेस क्लब मोरो ते पहुंची बयान ॾींदे चयो आहे त मुंहिंजी न्याणी नाले आरफा शेख जंहिंजी उम्र 18 खां 20 साल आहे, जंहिंजी अॻु शादी थियल हुई। कुछ अर्सो अॻु संदसि मुड़ुसु वफ़ात करे वियो हो, जंहिंखां पोइ मुंहिंजी न्याणी मूंसां गॾु रहंदी हुई, जॾहिं त मुंहिंजी घरवारी बि फ़ौत थी चुकी आहे। असां ॿई पीउ ऐं धीउ गॾु रहंदा हुआसीं। कुछ ॾींहं अॻु जॾहिं मां मज़दूरी ते वियल हुयसि ऐं जॾहिं वापसि घर आयसि त मुंहिंजी धीउ घर में कान हुई ऐं घरां लापता थी चुकी। मूं घणी जांच कई पर मुंहिंजी न्याणी मूंखे कान मिली आहे। हिन वधीक चयो त मुंहिंजी न्याणीअ जो मुड़ुस जी वफ़ात करे वियो हो ऐं खेसि औलाद न हुजण करे ज़हनी मरीज़ पिणु आहे। पंहिंजो ज़हनी तवाज़ुन विञाए चुकी आहे। मूंखे ख़दशो आहे त खेसि कंहिं अगवा कयो आहे या वरी कंहिं खेसि वरगलायो आहे। अहिड़ो केस मूं मोरो थाणे ते बि दाख़िल करायो आहे। हिन IGSN पुलिस DIG शहीद बनज़राबाद SSP नौशर अफरोज़ ऐं मोरो तक जे MPA वज़ीर कानून ऐं सिंध जे होम मिनिस्टर ज़ियाउल हसन लंजार खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी मूंखे मुंहिंजी न्याणी मोटराए ॾिनी वञे। मसलो आदा छा नालो अथई? नालो गुलाम नबी आहे साईं। किथे वेठो आहे? सुरेंगे पाड़े सुरिया मोहल्ला में। छा चवणु आहे तव्हांजो? छा मुतालबो आहे? मुंहिंजो मुताबिक़ आहे मुंहिंजी न्याणी गुम थी वई आहे। छा चवंदी 7-8 ॾींहं अथसि। नालो छा आहे तव्हांजी न्याणीअ जो? आरफा। ठीकु आहे। घणी उमिरि अथसि? 18 साल। ठीकु आहे। हा, छा कॾहिं गुम थी आहे? कहिड़ी तारीख़ ते? घणो ॾींहं थिया अथसि? 6-7-8 ॾींहं थी विया। हा, गुम थी वई आहे। हाणे जी साईं मुंहिंजी न्याणी हुई शादीशुदा, उन जो मुड़ुसु गुज़ारे वियो। पोइ मूं वटि रहंदी, उन खां पोइ उनजो माना दिमाग़ कमु कोन थो करे, पोइ निकिरी वई आहे ॿाहिरि। औलाद अथसि? न साईं औलाद कोन्हे सॼो। ठीकु आहे। हाणे उन खां पोइ जेको आहे गुम थी वई आहे, पोइ पतो ई कोन थो लॻे। कंहिं ते शक आहे? अगवा कई वई आहे या छा? किथे बि शक न आहे, न पाड़े वारनि खे, न पति वारनि खे, कंहिंसां बि शक न आहे, कंहिंसां मुंहिंजी दुश्मनी न आहे। पाड़े मां किथां पुछा कराई आहे? साईं चौधारी पुछा कराई आहे। केस दाख़िल कराए थो मोरे थाणे ते? हा साईं, उते बि मां दाख़िल कराए NC कटराई आहे जेको आहे। हाणे तव्हां मुतालबो छा कंदो? कंहिंखे मुतालबो कंदो? साईं मुताबिक़ इहो आहे त माना छा मुतालबो आहे तव्हांजो? साईं मुंहिंजो मुताबिक़ आहे त जेको आहे IG सिंध